अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत तमाम सबिन जी हाज़िरी पंजी बारगाह में कबूल फरमाए। प्यारा दोस्तों, अहले सुन्नत व जमात जो इहो अक़ीदो ऐं ईमान त मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाइण एक अहिड़ो पाकीज़ा ऐं बरकत वारो अमल आहे जंहिंसां अल्लाह पाक बि राज़ी थींदो आहे त रब करीम जो प्यारो महबूब नबियुनि जो सरदार बि राज़ी ऐं ख़ुशि थींदो आहे। हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमायो त जे जगह ते, जे घर में, जे मस्जिद में, जे मदरसे में, जे बैठक में हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद शरीफ थींदो आहे त उन जाइ ते साल भर अल्लाह तबारक व तआला जी बरकत ऐं रहमत नाज़िल थींदी रहंदी। साल भर पूरो साल अल्लाह जी रहमत उते नाज़िल थींदी आहे। जिते मुंहिंजे हबीब पाक जो ज़िक्र थींदो आहे, मदनी ताजदार जो तज़किरो थींदो आहे, अल्लाह जे प्यारे हबीब जो शान बयान थींदो आहे। मुंहिंजा दोस्तों, वो इन्हीं के लाइ जो मुत्तफ़िक़ा तौर पर उलमाए अहले सुन्नत जो इहो नज़रियो आहे, इहो चवण आहे त जिते भी मिलाद मुस्तफ़ा थींदो आहे उन मिलाद पाक में मुझे मदीने जे मीर नबियुनि जे सरदार जी आमद तशरीफ आवरी थींदी आहे। महबूब ईंदा आहिनि, महबूब ईंदा आहिनि। तॾहिं त चयो न अल्लामा अब्दुल सत्तार न्याज़ी त आते हैं वही जिन्हें सरकार बुलाती, जेको उहे ईंदा आहिनि जिनखे मालिक पाण घुराईंदा आहिनि। इहो तो थी कोन थो सघे न अवां खे घुराए ऐं वरी मालिक पाण मौजूद ही न हुजे। अबा जॾहिं मालिक पाण मौजूद हूंदो तॾहिं त नौकर खे घुराईंदो, तॾहिं त गुलाम खे घुराईंदो। अवां असांजी ख़ुशनसीबी आहे जो अल्हम्दुलिल्लाह अॼु मदीने वारे मीर जी भी निगाहे रहमत और शफ़क़त अवां असांजे मथां आहे। मुंहिंजा दोस्तो, इहो मिलाद शरीफ उहो पाकीज़ा अमल आहे जो हज़रत मखदूम अल मखादिम सैयदना सैयद मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह तआला अलैहि, अल्लाह जो कामिल बानो महबूबन जो मंजूर नजर ऐं मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि जो पंहिंजो बारगाह रिसालत में मकाम ऐं मर्तबो केतिरो आहे उन जो अंदाज़ो तमाम हिन ॻाल्हि में लगायो त मखदूम साहब सैयद मोहम्मद हाशिम जे ज़माने में हिकड़े वाणी मदीने वाले साईं जे शान में गुस्ताखी कई। वाणी उन महबूब जे शान में बेअदबी कई। जियां जो मुसलमानन के खबर पई, प्यारा मुसलमान भाइयों, मुसलमान इस्लाम में अची वया, मुसलमान नाराज़ थी पिया त वाणी जी कहिड़ी ज़रूरत आहे, वाणी जी कहिड़ी ताक़त आहे जो असांजे हबीब जे शान में नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमाल करे। प्यारा मुसलमान भाइयों, मुसलमान सोचो त वाणी का मज़बूत तरीके सां बदिलो वठणो आहे, पर जल्दबाज़ी कान्हे करनी, अगराई कान्हे करनी, उनमां का रहनुमाई वठणी आहे। बच्चे नौजवान तैयार थे हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जे दरबार में आया। अर्ज़ ते लगा सोना ठठे जे शहर में हिकड़े वाणी हबीबन जे शान में गुस्ताखी कया, मदीने वारे मीर जे शान में बेअदबी कया। हाणे अवां इरशाद फरमायो उन वाणी जे लाइ छा हुकुम आहे, उन वाणी जो छा कजे। हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह तआला अलैहि फतवा लिखी आए। उन फतवा में साईं फरमायो मन सब नबियल फक़तुलो, जेको अल्लाह जे नबी जो गुस्ताख ऐं बेअदबा उन मदबब जी सज़ा सिर्फ़ मौत आहे।
जेको नबी जी शान में गुस्ताखी करे उन जी सजा चाहे मौत। उन सारे आया कान कभी प्यारा मुसलमान भाइयों जे वक्त में हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवे रहमतुल्लाह अलैहि या फतवा लिखी दिनिया का फतवा वठण वाला पाण परेशान थी वया सोचण लगा ही छा असां त सोचो साईं उन माने ते को ॾोहो रखंदा को ॾंड रखंदा के फुल्के सदा तजवीज़ कंदा साईं त हुन जे कतल जो मचारे कयो हाणे जे वाणी के कतल कंदासीं त ठठे में त मुसलमाननि ऐं वाणियुनि जा फसाद थी पवंदा झेड़ो थी पवंदो अमन ख़राब थी पवंदो माहौल बिगड़ी वेंदो पाण में सलाह लगा हाणे विच जो रस्तो कढो पर विच जो रस्तो उन सूरत में निकिरंदो छड़े ॿियो को अहिड़ो आलिम हुजे ॿियो को अहिड़ो भॻ जो फ़क़ीह हुजे जेको हज़रत साईं मोहम्मद हाशिम ठठवीअ जे फतवा खे ग़लत साबित करे। ॿी त सूरत कान्हे साईं फतवा ॾेई छॾी हुन ते त अमल करणो पवंदो पर जेकॾहिं को अहिड़ो आलिम सगोरो पैदा थिए जेको साईं मखदूम मोहम्मद हाशिम जी फतवा खे ग़लत चवे त पोइ बि का सूरत पैदा थी सघे थी। इहा ॻाल्हि सोचण खां बाद में प्यारा मुसलमान भाइयो इहे फतवा खणी ठठे जे मुख़्तलिफ़ आलिमनि वटि विया हिन आलिम वटि हुन वटि वॾा वॾा नाम वारा आलिम उन ज़माने में ठठे में रहंदा हा। ठठो बाबुल इस्लाम कई मदरसा होगा मुंहिंजा दोस्त हज़ार जे तइदाद में तलबा मुख़्तलिफ़ मदारिस में पढ़ंदा हा। उहे माण्हू फतवा खणी करे जे आलिम दीन वटि विया हर आलिम उहा फतवा पढ़ण खां बाद में इहो ई पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो त जेको हज़रत मोहम्मद हाशिम चयो उहो हक़ आहे उहो सच आहे उन में को इख़्तिलाफ़ नथो करे सघे। प्यारा मुसलमान भाइयो इहे फतवा वठण वारा फिरंदे सॼे शहर ठठे मां हलंदे हलंदे हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम जे उस्ताद हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवीअ जी दरबार में आया जेको वक़्त जो वॾो अलामो इमाम हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम जो बि उस्ताद आहे उन वक़्त आया अचे फतवा पेश कया हज़रत मोहम्मद हाशिम जे फतवा ॾेखारिया सोना हीअ फतवा अवां जे शागिर्द ॾिनी आहे अवां इन खे ग़ौर कयो अगर फतवा सही आहे त अवां हिन जी तारीफ़ कयो अगर फतवा ग़लत आहे त अवां ग़लतीअ ते नोट लॻाए ऐं हिन फतवा जे तरदीद कयो। सी मखदूम ज़ियाउद्दीन वटि आंदो फतवा मखदूम ज़ियाउद्दीन रहमतुल्लाह ताला अलैहि जॾहिं उहा फतवा पढ़ी पाण मखदूम साहब मोहम्मद हाशिम जी फतवा सां इख्तिलाफ रखियो फरमाई फतवा ग़लत मां हिन ते सही कोन कई क़िबला इन जे करे असां आया जेकर गलती आहे गलती जी निशानदेही कयो नोट लगायो अवां पंहिंजे फतवा रखी ॾियो। साईं फरमायो फतवा त अॼु नथो लिखां पर गलती ही आहे त हिन फतवा में हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवे रहमतुल्लाह ताला अलैहि हिक वाणी जे मथां मुस्लिम जे मथां हथ जारी कया जॾहिं हथ मुसलमान जे लाइ हूंदी आहे वाणी जे लाइ हथ कान हूंदी आहे वाणी जे लाइ तासीर हूंदो आहे त अचण वारनि माण्हुनि अर्ज़ कयो सोना अगर
ताला तब अवा पंजी फतवा असा के लिखी दियो जे मथा असा अमल कयो हजरत मखदूम साउदीन फरमायो पुत्र मां ये फतवा तो लिखी दिया अवा सुभाने अचजो अवा के मां फतवा लिखी दी से रात जो टाइम जोवा हजरत मखदूम साउदीन ठठवी रहमतुल्लाह जिया जो आराम जलाल जोवा अजा अखों बंद हुयो दिल सुजात हुई तो मखदूम साउदीन ठठवी के मुझे मदीने वाले मीर का जो दीदार करायो है अल्लाह जे हबीब पंजी ज़ियारत कर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मखदूम साउदीन ठठवे जेका फतवा हजरत मखदूम मोहम्मद हाशिम दिनिया अवा इनसा इख्तिलाफ न रखो अवा इन फतवा के गलत न चो अजमा मदीने वारो मीर अवा के बुधाना आयो अवा के इत्तला करना आयो आया तजे वक्त में हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवे रहमतुल्लाह अलैह फतवा लिखंदो आहे उन वक्त में कलम मोहम्मद हाशिम जो हुआ पर हथ मोहम्मद करीम जो हुआ है मखदूम ज़ियाउद्दीन मोहम्मद हाशिम ठठवी जॾहिं फतवा लिखंदो आहे न तो उन जो सिर्फ कलम होंदो आहे लिखण वारो मां मोहम्मद करीम पान होंदो आहे वो कामिल वली तो फरमाए त कंहिं अल्लाह जे नेक बाने महबूबन करीमन के ख्वाब में ॾिठो पान करीमन के ख्वाब में ॾिठई हबीबन करीमन के अर्ज कया मुंहिंजा आका जॾहिं मीलाद जो महीनो ईंदो आहे उर्सन वारो महीनो ईंदो आहे त हे तुंहिंजा गुलाम ख़ुशू मल्हाईंदा आहिनि हिक ॿिए खे चवंदा आहिनि त सारे जग में जान पले जिन सां मोहम्मद अची वो मेरा पार थिया सारे जग में जान पले जिन सां थिया मोहम्मद अची वो मेरा पार थिया मोहम्मद अची वो मेरा पार थिया कचो सब सतारा बती चान बिजली मोहम्मद थे जी अञा तेज कचली हो जमा चीन तरफन जमा चीन तरफन से चमकार थिया मोहम्मद अची वो मेरा पार थिया सारे जग में जान पले जिन सार थिया मोहम्मद अची वो मेरा पार थिया प्यारा मुसलमान भाइयों मखदूम साहब से मोहम्मद हाशिम तो फरमाए उन अल्लाह जे नेक बने ज़ियारत करने वारो से मखदूम मोहम्मद हाशिम पान आए पर मुझा दोस्त अल्लाह बारा पान के लिखाईंदा आहिनि पान के पधरो कोन कंदा आहिनि पान के ज़ाहिर कोन कंदा आहिनि छुपाईंदा आहिनि लिखाईंदा आहिनि हज़रत मखदूम साहब भी पान के ज़ाहिर न कयो ऐं पान के लिखाए फरमायो के
मुझे बाबू बकरी जो दीदार कयो मदीने वाले साईं के अर्ज कयाई मुझा आका जदे मिलाद जो महीनो ईंदो वा जदे उर्स जो महीनो ईंदो वा तुझा गुलाम खुश थींदा आहिनि तुझा आशिक़ घर सिंगारींदा आहिनि आवाज़ आमद जे मौक़े ते सदका ख़ैरात कंदा आहिनि ऐं मुझा प्यारा महबूबा हाणे पुछणो इहो आहे त इल्म जो इहो अमल अवा के पसंद आहे या न इन अमल सां अवा राज़ी थींदा आहियो या न इन अमल सां अवा ख़ुशि थींदा आहियो या न त मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो ओ मदहास न ठठवे जेके मां मोहम्मद करीम सां राज़ी आहिनि ख़ुशि आहिनि ऐं तमाम मोहम्मद करीम भी उन सां राज़ी ऐं ख़ुशि आहिनि। अॼु पठान ॻोठ जा ऐं आस-पास जा मुसलमान हबीबल करीमन जी आमद ते ख़ुश आहे जो मुंहिंजा दोस्त ये जमाती हेॾो आलीशान इंतज़ाम करे मुझे महबूब जो मिलाद पियो मल्हाए महबूब मिलाद पाक में तशरीफ वठी ईंदा असांजो अकीदो असांजो ईमान पंहिंजे लाड़ संद जो हिकिड़ो कामिल वली चे गुज़रियो आहे हज़रत मखदूम साईं मियां अब्दुल्ला हुज़ूरी रहमतुल्लाह अलैहि हुज़ूरिया हुज़ूरी उनके चइबो आहे जेको सुजाॻीअ जी हालत में मुझे मदीने वारे साईं जो दीदार कंदो सुजाॻी जी हालत अहिड़ा ख़ुशनसीब आहिनि जेके महबूबन जो पाण त दीदार कंदा आहिनि पर कंहिंजे बारे में सिफारिश कंदा आहिनि त उन्हनि जे करे मुंहिंजो हबीब उन्हनि खे बि दीदार कराए छॾींदो आहे जी हज़रत मखदूम साईं मियां मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी रहमतुल्लाह अलैहि पिराले शरीफ जो कामिल वली जी गुज़रियो आहे मुंहिंजा दोस्त वक़्त जो ऐं रब्बानी आलिम ऐं वॾो मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो शेखुल हदीस हा वॾा मुहक़िक़ हा मुंहिंजा दोस्त मदरसो पढ़ाईंदा हा ऐं कई सभ तलबा साईं वटि ज़ेर तालीम हूंदा हा पढ़ंदा हा फैज़ हासिल कंदा हा ऐं पाण फना फिर रसूल हा मुझे महबूब पाक जे इश्क़ में हबीबन जे मोहब्बत में महबूबन जे प्यार में हज़रत से मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी रहमतुल्लाह अलैहि मुंहिंजा दोस्तों एॾा आशिक़ हुया जो पाण हदीस पढ़ाए मुंहिंजा दोस्त तफ़सीर पढ़ाए तफ़सीर किताब पढ़ाए पर जिते भी मदीने वारे साईं जो नालो मुबारक ईंदो हो त पाण महबूबन करीमन जो नालो मुबारक कोन वठंदो अदब वारो अॼु त अदब ख़तम थी अॼु अदब ख़तम थी वियो आहे पर उहे अदब वारा महबूबन करीमन जो नालो मुबारक कोन वठंदा अॼु वात में अलॻि कहिड़ी चीज़ पई आहे महबूब जो नालो पियो अचे होटल ते हुज़ूर जो ज़िक्र पियो थिए दुकान ते हुज़ूर जो ज़िक्र पियो थिए मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो हिकिड़ा ना अहल ना लाइक माण्हू मज़हबी लिबास पाए करे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बा बरकात जे बारे में कलाम कनि था ऐब जोयो कनि था अल्लाह जो कसम जेके आशिक़ हा उहे हबीब जो नालो वठण बि बेअदबी सम्झंदा हज़रत शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैहि महबूबन जो एतिरो आशिक़ आहे जो वेठो आ शायरी पियो करे बलगल ओला बिकमालिही कशफत जा बिजमालिही हसनत जमी उखसालिही चार ले तो पई सही वियो चौथी बंदे न पई सोचे जो छा बनाया किए बनाया गौर पियो करे लफ्ज़ लफ्ज़ सां तो मिलाए मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो अल्फाज और कलिमात जो प्यारा मुसलमान ॿाहिरो चुनाव पियो करे अचानक निंड जो झोंको अची वियो मदीने वारो मीर साम्हूं अची निंड जो झोंको अची वियो अल्लाह जा महबूब साम्हूं आया मुझे महबूब फरमायो सादी ई जेका हींअर मुझे शान में तो रुबाई बनाई आहे ये त मां मोहम्मद के पढ़ी ॿुधा
अर्ज के सोना अना मुकम्मल कान थिया फरमाई जेतरी बनाए चे बुदा अर्ज के या रसूल अल्लाह मुचयो आ बलगल उला बि कमालही कसफत जा बि जमालही हसफत में औसालही मुजा सोना अना ने हिकड़ी लाइन मिला दिया मदीने जे मीर फरमायो सादी टे लाइन तुजो चौथी मां मोहम्मद तो फरमाया सल्लु अलैहि व आलिहि वो फरमाए 1000 बार शोयम दहन राम मुस्को गुलाब नो से नाम तो गुफ्तन कमाल बे अदबी मुजा महबूबा मां पांजे वात के पांजे ज़बान के 1000 मर्तबा मुश्क ए अंबर जे पानी सा धोई उन खां बाद अगर अवां जो नालो मुबारक वठा त मदीने जा मीर इयो भी बेअदबिया जो तुझो नालो मुबारक पाका तने जबवा तुझो नालो मोहम्मद बनो तुझो नालो मोहम्मद बनो यने नालन हजार था नालन हजार हुस्न आसदा चंदे तारन सितारन खा चंदे तारन सितारन खा प्यारा मुसलमान भाइयों तजके आशिका है ओए अजब वारा हबीब करीम जो नालो वफन भी बेअदबी समझदा है मां पे अर्ज कयो हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल अलैहि हदीस पढ़ाए तफसीर पढ़ाए मुझा दोस्तों महबूब जो नालो कोन वठदा साईं जे मदरसे जे पासे में एक वाड़न जो घर उन वाड़न जे घर में एक वाड़न जी नंढी छोकरिया जेका रोज़ाना पांजा खिलौना राधिका खड़ी करे मदरसे से ईंदी हुई अची करे उन कमरे के बारा रात खेडंदे हुए जे कमरे में हजरत मोहम्मद इस्माइल हदीस पढ़ाईंदा तफसीर पढ़ाईंदा तालिबन जा सबक ॿुधंदा वञाणी उते पे रात खेडंदे हुए ऐं मखदूम साहब जी आदत हुई हदीस में तफसीर में तशरीह में महबूबन करीमन जो नालो ईंदो हो हबीबन करीमन जो इस्म मुबारक ईंदो हो त पाण मदीने वारे साईं जो नालो कोन वठंदा हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एरो अदब हूंदो हो नालो कोन वठंदा पर पाण चवंदा मुझे मदीने वारे घोट फरमायो है चवंदा मुझे मदीने वारे घोट फरमायो हदीस पाक पढ़े पिया ना वो नबी बार-बार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारे में जो हुजूर फरमायो असहाबी रवायत कंदा है त महबूबन फरमायो अल्लाह जे हबीब फरमायो पर मखदूम साहब जने पढ़ाईंदा हा हदीस जी सनद पो कमल करे पो फरमाईंदा हा त मुझे मदीने वारे घोट फरमायो ये चोंदा हा अदब में न्याणी नंढिया बुद्धे पे प्यारा मुसलमान भाइयों वक्त गुजरंदो वयो टाइम गुजरंदो वयो न्याणी नंढी हुई वडी थी जवान थिया मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइयों माइटन परणाए रवानी करे चलिया ॿिए शहर में माई परण जी वई हिकिड़ो अहिड़ो वक़्तु आयो हज़रत महबूब मोहम्मद इस्माइल अलैहि रहमतुल्लाहि तआला अलैहि वनी उन शहर में मान था जे शहर में उवा वाड़न जी जिया पढ़ल हुए उवा वाड़न जी छोकरे पढ़ल हुए साईं जो उन इलाके में वया त मुंहिंजा दोस्त ऐलान था अल्लाह जो जामिल वली
मिलाद शरीफ जो सैयद आदम हजरत मकबूल मोहम्मद इस्माइल आयो वा अज तकरीर कंदा खिताब कंदा माई जे चैनल ते जो साईं जो नालो लो आए सुनानी वरबिया हे ओ मौलवी साहब जे जो मदरसो मुझे अपा जे घर जे पासे ने आए ही तो ओ साईं जे जे सामो मान जी जे वडी जे आया किस्मत सा असा जे शहर में आयो वा बेटाई साईं फरमाए रया अठई रात सुबह भी दई साजरे नो नो मंजिल ते फते कर दिल जे तार ओ भी चोगन सदी साथ यार तेरे समझे वही ही ओ साईया इंतजार करे आया रात जो चैन जो उन जो घर वारो उन जो मुर्स आयो सची गाल करे बुधाए तब जा घर वारा हजरत महबूब मोहम्मद इस्माइल प्यालवे ओ तो जो मदरसो बाबा जी घर जे पासे आया मां उन जी सोबत में रही आया मां उनके ॾिठो वा अल्लाह जो कामिल बानो मदीने वाले मीर जो रब्बानी आलम आए अल्लाह जे हबीब करीम जे दीन जो हकीके खातिमा किस्मत सा आयो मुखे जो इजाजत दे या तो वने या मुखे इजाजत दे तबा सा ये वचे पंजे घर अचा ये अल्लाह जा नेक बाना ये अल्लाह जा साने माना जिते तेरी गाह अल्लाह पाक जो फजल थी दोवा रब करीम जो करम थी दोवा मुखे इजाजत दे तमाना साईं के वठी अचा साईं ईंदा दुआ जा कदम ॾींदा हथ छड़ंदा उम्मीदा रब करीम पंहिंजो बेड़ो पार फरमाईंदो माई जे घर वारे चयो त आऊं त साईं के न सुञाणा न साईं सां मुंहिंजो ताल्लुक वास्तो और तू जे उते नंढी जी वली थिया साईं तोखे सुञाणंदा तू वञ वठिया तू वञ दावत ॾेया ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइयो वाञाणी माईया बुरको पातैया मस्जिद जे दरवाजे ते अचे चौथिया मुंहिंजा दोस्तो दरवाजे ते साईं जा फ़कीर बैठा आहिनि माईअ साबा चयो मूंखे मकबूल मोहम्मद इस्माइल सां मुलाक़ात करणी आहे मूंखे साईं सां मिलणो आहे साईं ने हिदायत करियो मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो ख़लीदी चयो माई तुंहिंजो दिमाग़ त ख़राब कोन थियो आहे हज़रत मकबूल मोहम्मद इस्माइल आम मानो कोने यो हजार आलम जो उस्ताद
शेखुल हदीस में आए, शेख तफसीर में आए, रब्बानी आलम आए, जेको सजीदो उड़ा कोलवी दो जे जरूरत है माई अंदर अचे, माई चवण लगी अल्लाह अंदर अचा, पर बात भंगारी आया, बात गैर मुस्लिम आया, मुझी ज़मीर नचो इजाज़त दे, तमाम मस्जिद जे अंदर अचा, यो अल्लाह जो पार घरा ओ मुझा प्यारा दोस्त बुजुर्ग, जॾहिं भाई जो कलाम हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल ॿुधो आहे, पाण फ़कीर खे सॾु कयाओ, ओ फ़कीर हेॾिया छा मसलो आहे, फ़कीर सॼी ॻाल्हि कई आहे, सुन हिकु वञणी माई आई आहे, अवां सां मिले थे छोकिरे ख़लीफ़े जो इहा यादि कई आहे त मखदूम मोहम्मद इस्माइल बिलाल में उथे मस्जिद जे दर हलियो आहे। माई जो दरवाजे ते बीठी हुई, साईं उठ, ख़लीफ़े अर्ज़ कयो सोना माई आ, मुसलमान भी कोने, मोमिन भी कोने, वाजारिया गैर मुस्लिमा, फ़कीर ख़लीफ़ो ईअं चवे पियो, पर मखदूम साहब फरमायो, ओ ख़लीफ़ा ख़ामोश कर, अॻे हिकिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हा, अरे यार न्याणी हूंदी आहे, चाहे मुसलमान हुजे या काफ़िर जी हुजे, धीअ हूंदी आहे, ओ मुंहिंजा दोस्त हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल बिलाल में आया, उन माईअ सां अची मिलिया त माईअ पंहिंजो तारीफ़ पेश कयो, सुना मां उहा राधा आहियां, राधा मुंहिंजो नालो आहे, साईं मां नंढी हुयसि तुंहिंजे मदरसे में पढ़ंदी हुयसि, तुंहिंजे मदरसे में ईंदी हुयसि, अवां पढ़ाईंदा हुआ, मां सुना तुंहिंजे अॻियां नंढे जे वॾी जे आहियां, हाणे माइटनि पढ़ाए हिन शहर में मूंखे छॾियो आहे, मां हिते रहंदी आहियां, अवां क़िस्मत सां हिते आया आहियो, सुण महिरबानी करना अॼु शाम जो या सुभाणे मुंहिंजे घर में अचिजा, अची दुआ जा कदम घुमाए जा, मल तुंहिंजे सस खे उहो गरीब मूं ते बि करम फरमाए। मखदूम साहब फरमाए, अम्मा मां सुभाणे तुंहिंजो मां तो वटि घर जी एड्रेस पतो दे, मां सुभाणे ईंदी, माई एड्रेस ॾिनी आ, साईं टाइम ॾिनो आ, माई हली वई आ, ॿियो ॾियारो छो आ, मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, माई साहब तयारी कई आ, घर सिंगारी आ, चादरों बिछाई आ, झाड़ू पोछा लगाई आ, घर कोई माई सिंगारे, पर मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो गली भी सिंगारे आए, हाणे इंतज़ार बीठी करे, मोले जा माण्हू परेशान हा, पाड़े वारा परेशान हा, हीअ माई जॾहिं भी खां पढ़ण जे आई आ, तॾहिं घर खां ॿाहिरि कोन निकिरे आहे, अॼु गलियो पई बुहारे, खचो पई बुहारे, अॼु गुल पई विछाए, मां मसलो छा आहे, मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग आया पुछण त उहा माई चवण लॻी, ओ मुंहिंजे पाड़े वारो, अॼु मुंहिंजे घर में अल्लाह जो हिदायत वली अची रहियो आहे, अॼु मुंहिंजे घर में अल्लाह जो साले बानो आई, ॼणीअ पे चवे अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में, मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो, अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में, मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो, रस्ते खां जे रस्ते खां कुर्बदार ईंदो,
सुईनो यार इंदो कुर्बान बलाते रस्ते ता जे रस्ते ॿियो ॾियारो छोड़ा माए तयारी मुकम्मल कया मुंहिंजा दोस्त थोड़ी देर गुज़रिया जो हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल तेरालवी हिन माईअ जो अची महिमान छो आहे उहो महिमान जंहिंजे लाइ बेटाई घोट फरमाए त मूं घर अचे जीअं जे करो मेहमान जो आयो माई घर में अल्लाह वारो वेठो मुंहिंजा प्यारा मुसलमान भाई एतिरे में माई जो राधा जो घर वारो भी आयो उन जो मुर्स आयो उन जो घर वारो आयो राधा पंहिंजे घर वारे के बाह मां झले हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल तेरालवी वटि आया अर्ज़ करण लॻे सोना मुंहिंजो घोट हिया मुंहिंजो घोट हिया हिन घोट जे करे प्यारो छॾे अची हिन शहर में मां रही आया माइटनि मूंखे ही घोट ॾिनो माइटनि हिन घोट सां मुंहिंजी शादी कराई आहे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल उन जे घोट खे जो ॾिठो आहे दुआ ॾिनी आहे उन राधा अर्ज़ कयो मुंहिंजा सोना हाणे हिकिड़ो अर्ज़ एक गुजारिश कया साईं फरमायो अम्मा चो अर्ज कया मुंहिंजा सोना अज मूं अवां के मुंहिंजो घोट ॾेखारियो वा जेको माइटनि मूंखे घोट ॾिनो हुयो उहो घोट मूं तोखे ॾेखारियो वा पर मुंहिंजा साईं मां त बचपन खां ॿुधंदे आयो आहियां नंढपण खां ॿुधंदे आयो आहियां तूं चवंदो आहीं मुंहिंजे मदीने वारे घोट फरमायो मुझे मदीने वाले घोट फरमायो मुझे मदीने वाले घोट फरमायो ओ मखदूम मोहम्मद इस्माइल तेरालवी हाणे इनकार न कजा हाणे मेहरबानी करे जिया मूं अवां खे मुंहिंजो घोट ॾेखारियो आहे या अवां बि मूंखे पंहिंजो घोट ॾेखारियो माई जो ये सवाल कयो हजरत मखदूम साहब सही मोहम्मद हाशिम हजरत मखदूम साहब मोहम्मद इस्माइल तेरालवी रहमतुल्लाह अलैह थोड़ी देर ला खामोश थी वया मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग दिल में सोचो त माईया काफिर माईया भजनिया हुज्जत करे वेठी आहे भी अकीदत मंदा पर सवाल कया महबूब जे दीदार जो मुझो घोट तन बिल जो सरदार आहे माई जो ख्याल तसव्वुर बे पासे मुझो मतलूब मुझो हबीबा हे ओ महबूबा जे लामा चमंदो आया त मुझे इश्क जोया महबूब खुदा मुझे इश्क जोया महबूब खुदा आगाज भी तो अंजाम भी तो मुझो ताअत मिलता मज़हब तो मुझो दीन भी तो इस्लाम भी तो मुझे इश्क जोया महबूब खुदा मुझे इश्क जोया महबूब खुदा आगाज
नमाज भी तो जाम भी तो मुझो ताअत मज़हब तो मुझो दीन भी तो इस्लाम भी तो मुझे इसका जोया आस भी तो मेरा भी तो जो कौन तो सवा तुझे वो आस भी तो मेरा भी तो कौन तो सवा तुझे वो मुझे कुर्बा झोंका किबलो तो मुझे कुर्बा झोंका किबलो मुझे हज भी तो राम भी तो मुझे इसका जोया महबूब खुदा मुझे इसका जोया महबूब खुदा आगाज में तो जाम भी तो मुझे ताअत मिल्लत मज़हब तो मुझे दीन भी तो इस्लाम भी तो मुझे इसका जोया महबूब खुदा मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह सोचो हने लगे छा चवा अगर जवाब दा तब दिल भजे पौंदे अल्लाह वारता इतबार रखजे वेंदो मेरा हाल मुझा प्यारा मुसलमान भाइरो हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल बिरादवी रहमतुल्लाह अलैह मुराकबो गयो आहे उन मुराकबे में हजरत मखदूम मोहम्मद हास मोहम्मद इस्माइल बिरादवी के मुझे मदीने वाले पीर जो दीदार करायो आहे हबीब ने ज़ियारत कराई फरमायो मोहम्मद इस्माइल किए याद कयो अर्ज कई मुझा आका हिकड़ी वाणी माईया बचपन का मुंह वट नंढी थिया वडी थिया जवान चे पण जे वया सोना अज ओ आवाज दीदार जो मुतालिब कयो वेठिया हबीब हाने कर्म कर मुझा प्यारा महबूब हाने मेहरबानी कर अगर भाई के दीदार न थींदो त हिन जी अल्लाह वार खां दिल खजी वेंदे अल्लाह वार ता इतबार उठी वेंदो मुझा प्यारा महबूब मेहरबानी करना तो मुझे मदीने भारे साईं फरमायो ओ मखदूम मोहम्मद इस्माइल बिरादवी तो हिसाब नाहे ये हिकड़ी माईया पर अगर तो चवे तमा पूरे राज के बे पंहिंजो दीदार करण जे लाइ तैयार आहियां मखदूम साहब के तसल्ली मिली पान फरमायो राधा भला तो अकेली मुझो घोट ॾिसंदी या ॿियनि खे बि ॾेखारींदी जैसे जे ॿियनि ते कर्म थियो थिए त पोइ त वॾी महिरबानी से फरमायो वठी आण पंहिंजा अज़ीज़ क़रीब वठी आण ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो जियां जो ओ माई सादा पंहिंजो पूरी फैमिली जमा कया हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल बिरादवी वेठो साईं दुआ फरमाए हिजाब हटी वया पर्दा हटी वया मुझो हबीब करीम जो साम्हूं आयो त सब खां पहिरीं ओ वारा भाई वही ज़मीन ते गिरिया बेहोश थी आए मुझे महबूब जो जो दीदार छवा जिन खे बि मुझा दोस्त मुझे हबीब पाक जी झलक मुबारक नजर आए बे इख्तियार कलमा पढ़दा रहा दीन इस्लाम में दाखिल थींदा रहा पर उमर राधा माए बेहोश थी वया जॾहिं होश में
आए तने साईं के अर्ज कयाई सोना मेहरबानी फरमा हरे को सवाल न कजा मेरे कलमों पड़ा पंजो मुसलमान बड़ा उनका बाद पंज मुरीदन में भी शामिल फरमा भाई कलमों पड़ेगा मुझे बाबू बाबा जो जो दीदार करे हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल पूछो ओ राधा हरे तो मुझो भी घोट दिठोवा मुझो भी घोट दिठोवा फैसलो तुझे जथा आए भला खुदा के जो घोट साल वारो आहे राधा तो पंजो भी घोट दिठो ऐ मां मोहम्मद इस्माइल जो भी दिठो हाने छा थी चवे त ओ अमाई जन ही के चवे तम जो पिरिया के दो प्यारो वल्लैल जल फलवारो जो नबिया के दो प्यारो वल्लैल जल फलवारो सारा तेरे करे सगसो सारो प्योल खदो ऐसान फटन वारो वल्लैल जल फलवारो ऐसान फटन वारो वदुहा जे चेहरे वारो पार जड़ो तो उनके चवी पियो जग सारो वल्लैल जल फलवारो जा तेरा खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो प्यारा मुसलमान भाइरो तमाम पे अर्ज कयो हे अल्लाह जा कामिल वली अमाना हबीब बारक में एदा मकबूल है मंजूर है महबूब दिल के दीदार कराई दुआ पर जिंजी बारक कदा है मुझो करीम नबी उल्लते भी करम कंदो आहे मां अर्ज पे कयो मखदूम अब्दुल्ला हुजूरी पान सुजागे में ज़ियारत कदा वडा आलम हा पर सैलानी होंदा सैलानी चेबो आज को सैर सफर करे घुमंदा हा कदे केड़े गोठ में कदे केड़े राय में हजरत मखदूम मोहम्मद हजरत मखदूम अब्दुल्ला हुजूरी रहमतुल्लाह अलैहि दा मुजब जारा मुसलमान भाइरो एकड़े मरतबा सही मखदूम साहब रसो वठी जेड़ा वनी रहा हा जिया मुजा दोस्तो यो पठान गोठ जे पासे मा रस्तो वा इया साईं रसो वठी घोड़े सवार थी वही रहा हा ॾिठाऊं त रोड जे पासे में कख विछाया पिया पराड़े विछायो पियो गाह विछायो पियो पराड़ीअ जो रवाज पराड़ीअ जो रवाज अॻे माण्हू चटाइयूं कोन विछाईंदा हा अॻे माण्हू दरियूं कोन विछाईंदा हा ईअं मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग पट ते या ईअं कख गाह विछाए माण्हू ख़ैरातूं खाराईंदा हा माण्हू के लंगर कराईंदा हा हजरत मखदूम हुजूरी जो गुज़रो त पाण अल्लाह अकबर चई पंहिंजे घोड़े तां हेठि लही पिया घोड़े तां बि लथा
उन कखन में गाहे वनी बिठा हिय फुलरिन पया हेठ मथे चल पया जिया को मानो विनायल शय गोलींदो आ विनायल शय तलाश कंदो आहे हिय तलाश करे रया खली ने अर्ज कयो मुंहिंजा सोना मुर्शिदा छा बोले रया आयो छा तलाश करे रया आयो पाण फरमाए पुट रात हिन जगह ते मुंहिंजे मदीने वारे वीर जो उर्स मुबारक छो फकीर अर्ज कयो सोना उर्स जो होंदो